अचनि त तसव्वुफ़ आहे छा ऐं मौजूदा तसव्वुफ़ ऐं तसव्वुफ़ जो ईंदड़ किरदारु माना माज़ी हाल मुस्तक़बिल टई अची विया पोइ हुनखे माज़ी हाल मुस्तक़बिल चओ कल्ह अॼु सुभाणे चओ इन क़िस्म जो हिकिड़ो नाले जी तब्दील हुई ऐं उन में जेके हुआ थोरो घणो पुछा पई जेके ॿिया नाला हुआ उन में हिकिड़ो त नालो आयो असां नालनि जे लिहाज़ सां इहे रखिया त ॿ साइड्स आहिनि हिकिड़ो त प्रैक्टिकल सुठी जेके आहिनि हाणे उन्हनि जो वरी मकाला या ॻाल्हाइण उहा हिकु अलॻि शइ आहे हिकिड़ा आहिनि जिनखे तसव्वुफ़ ते ॼाण आहे ऐं उहा प्रैक्टिकल खां वधीक थियोरिटिकल ॼाण आहे इल्मी ॼाण आहे त उन हवाले सां मकाला उहे पढ़नि उन में उर्दूअ में नाला असां 2-3 सजेस्ट कया बुनियादी तरह तारीख़ जो उस्ताद आहे डॉक्टर मुबारक अली उन जी तसव्वुफ़ जे हवाले सां बरसगीर जे मज़हब तसव्वुफ़ ते किताब बि लिखिया आहिनि उहो हाणे असांजे 3-4-5 नाला सजेस्ट कया त उन्हनि मां पोइ जिन सां अप्रोच थी सघे काज़ी जावेद ॿियो जेको जे 3-4-5 बुक्स लिखिया आहिनि उहो आहे लाहौर यूनिवर्सिटी में हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री जो ऐं जावेद काज़ी जेको आहे उहो आहे में नेशनल बुक फाउंडेशन जो प्रेसिडेंट डायरेक्टर लाहौर इहे ॿ उर्दू वारनि जा हितां जा असांजा मर्ज नाला हिकिड़ो आहे डॉक्टर अबू रफ़ा सूमरो जीअं माना काफ़ी रिसर्च कई आहे आगा सलीम ऐं जदीद वरी असांखे चयो त ॿ उन में रखियासीं त जदीद ऐं ईंदड़ जे मुस्तक़बिल जे हाल सां उन जे लाइ हिकिड़ो इहो आयो ॾाढो मुंहिंजे ज़हन में आगा सलीम जो बि मोनिस आयास जी जी उहे असां पिया जिन जा उन्हनि ते काफ़ी लिखड़ियूं बि आहिनि ऐं ॿियो गुल मोहम्मद उमरानी उन्हनि जा उनखे पोइ हिकिड़ो टॉपिक ॾेई सघिजे थो असांजो उहे जेके फील्ड जा बि आहिनि उन्हनि ते लिखी बि सघनि किथे किथे खणंदा आहियूं ॾाढो इहे 3-4 नालो त इहे असां कयो उन्हनि में रुगो 2 सलाहूं 2 प्रोपोज़ल मुंहिंजे ज़हन में हुआ हिकिड़ो त कॉन्फ्रेंस 1 डे जी थींदी इहा सिर्फ़ु हिकिड़ो सेशन 1 डे जो मतिलबु आहे त 10 बजे कॉन्फ्रेंस शुरू थिए लंच थिए ऐं शाम जो मोकिलाए थिए हिकिड़ो उनजो पेटर्न इहो थी सघे थो ॿियो इहो थी सघे थो त राति जो जीअं पाण वटि थींदियूं आहिनि तकरीरूं थींदियूं आहिनि तकरीरुनि खां पोइ राग थींदो आहे राग जे लाइ थोरो पाण ॻाल्हाए थो पर माना इहो ई प्रोग्राम जीअं थींदा आहिनि ट्रेडिशन आहे त शाम जे टाइम ते बुध जो पंहिंजो शौक़ु उहो बि मां ॿुधाए छॾियां त बुध जो वरी शौक़ु सेमिनारनि खां इन्हनि खां वधीक सर जो हूंदो आहे त हिकिड़ो या 2 मुक़रर घुराइजनि उहो तव्हांखे असांखे जेके हुनखे कलाक ॾेढ जो लेक्चर ॾे कलाक ॾेढ असां वेठा सुवाल जवाब मुंहिंजी पसंदीदा छो असांजे स्टाइल सां कम जो स्टाइल आहे या जेके पाण आहियूं उन्हनि में हे त छो जो जेको तव्हां चओ तव्हांखे यादि हूंदो जेके जंहिंमें पंहिंजी पहिरीं मुलाक़ात उन फंक्शन में थी त उन में असांखे तय कयो हुयो बाक़ाइदा स्ट्रिक्टली तव्हां जेके बि ईंदा ॿियो